T20 वर्ल्ड कप भारत बांग्लादेश के 5 रनसुनि तां शिकस्त ॾेई छॾी। बांग्लादेश जी टीम पारां टॉस खटे बॉलिंग जो फ़ैसिलो। भारतीय टीम पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवर्स में 6 विकेटुनि जे नुक़सान ते 184 रनसूं ठाहियूं। बरसात सबबि बांग्लादेश जी टीम खे 16 ओवर्स में 151 रनसुनि जो टास्क ॾिनो वियो। बांग्लादेश जी टीम मुक़रर 6 ओवर्स में 6 विकेटुनि जे नुक़सान ते 145 रनसूं ठाहे सघी। सुप्रीम कोर्ट 25 में वाक़िअनि ते इमरान ख़ान खां 5 नवंबर ताईं वज़ाहत तलब करे वरिती। तौहीनी अदालत केस जी ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त 25 ॿिए ते जेको कुझु थियो उहो ॿीहर न थियणु घुरिजे। पीटीआई सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जो ग़लति इस्तेमालु कयो। अदालती हुक्मनि ते अमल जी पक कराई हेला बहाना करणु अफ़सोसनाक आहे। 2 वकीलनि वसीले आला अदालत खे गुमराह कयो वियो। सियासी लीडरनि खे रोल मॉडल हुअणु घुरिजे। जमहूरियत खे मञंदड़ आइन आहे कंदा। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी बेंच जी ॿुधणी कई। जस्टिस एजाज अल हसन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त 10,000 माण्हू इस्लामाबाद आणे 2 लख माण्हुनि जी ज़िंदगी ज़हर नथी बणाए सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी चीन जे दौरे दौरान सदर शी जिनपिंग ऐं हममनसब ली केचियांग सां धार धार मुलाक़ातूं। बीजिंग पीपल्स ग्रेट हॉल में थियल मुलाक़ात दौरान सीपेक समेत मुख़्तलिफ़ मुआहिदनि ते सहकार वधाइण ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सदर शी जिनपिंग विच में मुलाक़ात दौरान मुख़्तलिफ़ शोबनि में ॿिए सहकार वधाइण ऐं स्ट्रेटेजिक पार्टनरशिप मज़बूत करण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे चीन जे वॾियुनि कंपनियुनि खे पाकिस्तान जे दौरे ऐं सीड़प पुकारी जी दावत। 10,000 मेगावाट शमसी तवानाई मंसूबे ऐं गवादर हवाई अॾे जो मंसूबी जल्द मुकमल करण ते इतफ़ाक़। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त सीपैक ऐं ॿियनि मंसूबनि ते कमु कंदड़ चीनी शहरनि जी हिफ़ाज़त यकीनी बणाईंदासीं। ॿोॾि मुतासिरनि जी मदद ते वज़ीर आज़म चीनी क़यादत जा थोरा मञिया। इमरान ख़ान त सियासी दहशतगर्द आहे। घरू मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला चयो त हू ॻाल्हियुनि जी ॻाल्हि कनि था त इमरान ख़ान खेनि गारूं ॾिए थो। इस्लामाबाद में इमरान ख़ान जे दाख़िला जो मामिलो अदालत में ॿुधणी हेठि आहे। सियासत में सदाईं ॻाल्हियुनि जी हिमायत कई वेंदी आहे। को सियासतदान ईअं नाहे चवंदो त ॻाल्हियूं नाहिनि करणियूं। फॉरेन फंडेड फितना हाणे देर थी वई आहे। सिंध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ते तनक़ीद। मरियम औरंगज़ेब इमरान ख़ान खे मुख़ातिब थींदे चयो आहे त जूती जे पॉलिश खे कारे तुंहिंजे मुंहं ते साफ़ नज़र अची रही आहे। शहबाज शरीफ़ चोर हो त अदालतुनि में सबूत छो ॾिना विया। राणा सनावला क़ातिल हो त हू केस में केस छो गिरफ़्तार करायो वियो। केॾांहुं विया सबूत। करप्शन जा केस सही हुआ त तैयबा गुल खे वज़ीर आज़म हाउस में क़ैद छो रखियो वियो। नवाज़ शरीफ़ खे अवां जी हुकूमत ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾिनी न ॾियो हा। हाणे देर थी वई आहे। आर्मी चीफ जो आर्मी स्ट्रेटेजिक फोर्सेस जे कमांड हेडक्वार्टर्स जो दौरो। ISPR मूजिबि आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ऑफिसरनि ऐं जवाननि सां मुलाक़ात कई।
आर्मी चीफ आला पेशेवराना सलाहियतुनि ऐं बुलंद हौसलनि खे साराहियो। आर्मी स्ट्रेटेजिक फोर्सेस जी कमांड लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अली पाक फ़ौज जे सिपह सालार जी याचियां कई। इसमें कोई शक नहीं है कि इमरान खान धांधली के जरिए आया। कोई मैंडेट नहीं था इमरान खान के पास, नंबर भी पूरे नहीं थे। अगर नंबर पूरे होते और अपने मैंडेट के साथ इमरान खान आता तो फिर उसको बाकी लोगों को मिन्नतें करने की जरूरत नहीं थी कि आज मुझे मेंबर्स पूरे करने दो, मुझे बजट पास करवाना है, आज मुझे मेंबर्स पूरे करके दो, मुझे सेनेट में इलेक्शन के लिए चाहिए। तो उसको पहले दिन से मेजॉरिटी नहीं थी। जो रिजीम चेंज के बाद रिजीम चेंज में एक भी ऐसा वोट नहीं पड़ा जो कि इमरान खान के खिलाफ हो। अरशद शरीफ मरहूम कह रहा है कि जी भारत से और इसराइल से इसको पैसे आए हैं। इमरान खान का ये बयान कि मैं सिंध में भी आके तहरीक चलाऊंगा, मैं समझता हूँ कि बिल्ली के ख्वाब में छिछड़े। पूरी दुनिया की इमदाद आ रही थी, पाकिस्तान में मदद के लिए लोग आ रहे थे। हेडलाइंस थी आपकी इंटरनेशनल मीडिया के कि पाकिस्तान में सैलाब में लोग बेचारे मुश्किल में हैं, मुश्किल हालात में। उसको इमरान खान ने डाइवर्ट किया इस लॉन्ग मार्च में और सियासत को जद कर दिया। फितनो खान लॉन्ग मार्च की ओट में रतो छाण चाहे तो इमरान खान चाहे तो लाश मिलन जी तमाशो कया। मार्शल लॉ लगाइण जूं दावतूं ॾींदड़ इमरान ऐं शिकस्त आहे। मदद आर्टिकल 6 तहत गद्दारी जो केस हलणु घुर्जे। इतलात ऐं ट्रांसपोर्ट खाते जो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अब्दुल सत्तार ईदी ऐं हकीम सईद चई चुका आहिनि त इमरान खान खे यहूदी लॉबी पंहिंजो मक़सदनि लाइ तयारु कयो आहे। अॼु इसराइल ऐं भारत इमरान जा सभ खां वधीक फॉरेन फंडेड छो आहिनि। अरशद शरीफ इमरान खान जी फॉरेन फंडिंग जा सबूत भी गॾु करे वरिता हुआ। मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत केराइण में इमरान खान हमीद गुल जो साथ ॾिनो। कूड़ो ऐं मुनाफ़िक शख़्स रोज़ानो हिकु ई राग अलापे रहियो आहे, अवाम खे बेवकूफ़ सम्झे थो। पीटीआई जो लॉन्ग मार्च रावलपिंडी बाईपास गुजरावाला खां खानेवाल तरफ़ रवानो। लॉन्ग मार्च रात खानेवाल में तरसंदो। पीटीआई पारां लॉन्ग मार्च जे शेड्यूल में हिकु भेरो ॿीहर तब्दीली। असद उमर चयो आहे त इमरान खान जी क़यादत में लॉन्ग मार्च 10 नवंबर ते इस्लामाबाद पहुचंदो ऐं समूरे मुल्क मां काफ़िला 11 नवंबर ते इस्लामाबाद पहुचंदा। अरशद शरीफ मामले की शफाफ जांच चाहियूं था। नाम नहाम मार्च स्टॉप मार्च बणिजी चुको आहे। लॉन्ग मार्च कंदड़ टेलीफोन जो इंतजार करे रहियो आहे। वज़ीर आज़म जी ख़ासि मददगार फैसल करीम कुंडी चयो आहे त नंढी चूंड में इमरान खान खे पीपल्स पार्टी बुरी तरह शिकस्त ॾिनी। इमरान खान ख़ानदानी तौर ते साबित थियल बदउनवान आहे। अवाम खे सस्तो ऐं फौरी इंसाफ़ मिलणु घुर्जे। सस्तो इंसाफ़ न मिलंदो त अदलिया बेमाना आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्ला कानूनी सहूलत मर्कज़ जे इफ़्तिताह जी तकलीफ़ खे ख़िताब कंदे चयो आहे त संदन वजूद ई साइल लाइ आहे। खेनि तनक़ीद खां का बि घबराहट नाहे थींदी। मथियुनि तनक़ीद असरअंदाज़ नथी थी सघे।
डीपी एमपीए अली हसन ज़रदारी पारां पंहिंजे तक PS78 घोड़ाबारी जो दौरो एमपीए अली हसन ज़रदारी डिग्री कॉलेज घाड़ो पहुंची तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वरितो। समूरा कम जल्द मुकमल करण जी हिदायत। एमपीए अली हसन ज़रदारी चयो त डिग्री कॉलेज मॉडर्न तरीक़े सां ठही पियो। डिग्री कॉलेज सां हज़ारे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे तालीम हासिल करण जो मौक़ो मिलंदो। पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत खे इबादत सम्झंदी आहे। अवाम जो हर मसइलो तरजीह बुनियादनि ते हल कयो वेंदो। एमपीए अली हसन ज़रदारी ज़ामिन हाउस घोड़ाबारी में शहरियुनि सां मुलाक़ात करे संदन मसइला पिणु ॿुधा। ठुल वेझो ॻोठ ख़ान मोहम्मद बुरड़ो में कारह इल्ज़ाम हेठि ॿिटो क़त्ल जवाबदार गोलियूं हणी नौजवान माजिद बुरड़ो ऐं नारी खे क़त्ल करे छॾियो। उत्तर कोरिया पारां वधीक हिकु बैलिस्टिक मिसाइल जो तजुर्बो। उत्तर कोरिया पारां मिसाइल तजवीज़ ॾखण कोरिया ऐं अमरीका विच में वॾे पैमाने ते हलंदड़ जंगी मिशन जो जवाब में कयो वियो। ॾखण कोरिया पंहिंजे शहरनि खे ढाकते जज़ीरे ओलियो खे ख़ाली करण जी वार्निंग जारी करे छॾी।